ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم ويتخذها هزوا. तारीफ़ूं अल्लाह ताला जे हक़ में जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त उन जी वाखाण वॾाई बयान करे में अचे. सलात सलाम तमाम अंबिया ने रसूल मथे ख़ासि आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे. बरादरान इस्लाम, इंसान खे अल्लाह ताला हर क़िस्म जो मौसम ॾिने. कॾहिं ठंडीअ जो मौसम, कॾहिं गर्मीअ जो मौसम, कॾहिं बहार जो मौसम, कॾहिं हिनखे वरी मिलियो बरसात जो पण मौसम. ज़िंदगीअ जे अंदरि अमोक खे छॾे करे बचपन, जवानी, नौजवानी ऐं पोइ वॾी उमिरि. उमिरि जा जेकॾहिं भाग कयूं त हिकिड़ी त खेल कूद में वेही इहा थी तुफ़ूलियत जी, बचपन जी ज़िंदगी. ॿई ज़िंदगी जंहिंमें जवाबदारियूं अचनि थियूं ऐं कंहिं का होश, हवास, अक़िल, सम्झ बूझ पाण मिले ई इहा नौजवानी ऐं जवानी. नौजवानी ताज़ी वेही थी, पोइ जवानी हले थी. तंहिं पुठियां दौर अचे थो पोड़पण जो. जॾहिं नौजवानी झटिजी वई त कंहिं पोड़ी चयो त लैत शबाब यऊद यौमन फअख़बरतहु मा फ़अलल मशीबो. ऐं काश जे मुंहिंजी जवानी पाई अचे त आऊं मुंहिंजी जवानीअ खे ख़बर ॾियां त पोड़पण मुंहिंजी हालत कहिड़ी कयईं. वरी कंहिं जवानीअ जे बारे में चयो इन जवान खे तो नहीं तेरा नशेमन कसर सुल्तानी की गुम्बद पर, नहीं तेरा नशेमन कसर सुल्तानी की गुम्बद पर तू शाही है बसेरा कर पहाड़ों की चट्टानों पर. यह नौजवान, इन नौजवान के कहता याद कियो तो उकाबी रूह जब बेदार होती है जवानों में, नजर आती है उसको अपनी मंजिल चट्टानों में. यही नौजवान इबादत के बारे में अल्लाह फरमाए त क़यामत वारे ॾींहुं अर्श अज़ीम जी छाईअ में बेशुमार ऊपण इंसान हूंदा जंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत में गुज़रे. ऐं वरी क़यामत वारे ॾींहुं जो पुछाणो थींदो, उते सॼी उमिरि जे बारे में अल्लाह पुछंदो जा उमिरि किथे ज़ाय कयां. पण पेशल जवानी जे बारे में पण सुवाल थींदो. इन जो मतिलब जवानी जी क़ीमत वॾी है अने जवान इन जी ताक़त पण वॾी है. हर क़िस्म जो मुश्किल कम जवान आसान करे सघे था. हर ॾुखी मंज़िल जवान तय करे सघे था. हर बिगड़ी नौजवान बनाए सघे था. हर उबार अने बोझ जेको नामुमकिन वे जवान उन में पण हथ विझी सघे थो. जवान कौम जी रीढ़ जी हड्डी है. जवान उम्मत जो हिकिड़ो क़ीमती सरमायो है. अॼु जवान खे साम्हूं की चवणु घुरां थो उहो ई है त आहे ॻाढ़ी जवानीअ वारा जवान जंहिंखे कंहिं चवण वारे चए त जवान जवान जोधा जोधा तो जी सुहिणा सौदा सौदा. ऐं जवान तूं तो जी असल डगर छॾे वियो हुई, तूं तो जो चीलो छॾे वियो हुई, वरी गाॾी रोड ते चाढ़. ऐं नौजवान गफ़लत जी निंड मां बेदार थी. जवान जवान पोड़ा पोड़ा सिखिया न ॻारण ॻोड़ा ॻोड़ा बांग सलात खां बोड़ा बोड़ा. ऐं जवान तो कुरे खे पसंदि कए, तो जी पसंदि करो है. हिकिड़े पासे अल्लाह जो प्यारो कलाम है, सुणे ला करे, पढ़े ला करे,
रूह के रिजायला करे, रब से हम कलाम थेला करे, ऐं ॿिए पासे ही दुनिया जा लाहु लाहि भई कुरे खे तो पसंदि कए। ऐं नौजवान तुंहिंजी मजलिस हिकिड़े पासे उकड़ा ऐं क़ौम जा जित तूं वेही न थुक थुक पियो कईं, गिलाऊं गिबत पियो कईं, ॿिए पासे ही अल्लाह जो प्यारो घर आहे, तुंहिंजी हाज़िरी हिते आहे कि होॾा आहे, मजलिस केॾा कूपिन इनखे ॼाणे थो। तुंहिंजी महफ़िल अल्लाह वारनि जी आहे या तुंहिंजी महफ़िल शैतान वारनि जी आहे? किन रियाण में तूं भला वेठो आहीं, को तोखे ख़बर आहे? जी जी जी, हे दर्द भरिया ॿोल ज़बान मां बेकाबू एतिरेला थी विया त हीउ हफ़्तो 2025 जनवरी पहिलो जुमो अॼु आयो, जेको 24 जो जुमो रहियो, हिन जुमे खां चंद ॾींहं मोंद हिते नौजवाननि जी हिकिड़ी महफ़िल सजे। कहिड़ी महफ़िल? कलाकार पण मुस्लिम, फनकार पण मुस्लिम, सुणे वारा पण मुस्लिम, ऐं पैसा घोरे वारा पण मुस्लिम। ईद उम्मत साम्हूं आहे, इनखे साम्हूं अॼु जो जुमे जो ख़ुतबो आहे। अच्छा क़ुरान मजीद वठा, जरा कनि पुछो था खरा पंहिंजी हालत करो आहे। व मिन नास, ऐं इंसान मां हिकिड़ा अहिड़ा पण आहिनि लहवल हदीस लघुवियात के विकांदो गिने था, जंहिंजे ज़रिए बग़ैर के इल्म जे ॿिए खे गुमराह कयूं था अल्लाह जी वाट खां। उन लाइ करे दर्दनाक अज़ाब आहे। हयो आई त हिकिड़ी में बड़ा खुलासो अची वियो, धमकी अची वई अज़ाब जी। हाँ, जंहिंखे ख़बर न जे अज़ाब करो आहे उनखे कहिड़ो ख़बर, ऐं जंहिंखे अल्लाह जो ख़ौफ़ न आहे उनजो दिलि थोरो हिन अज़ाब खां रजंदो। मोमिन जॾहिं हिन मथे रब जी आयत तिलावत थिए इन जो ईमान ताज़ा थींदो, ऐं मुनाफ़िक इनखे की सम्झंदो की न। हिकिड़ी हदीस पेश कई इन ई मौज़ू से। हाँ, हिन में लाहवल हदीस कुरो आयो जे उहो इंसान जेको लाहवल हदीस गिने था, जंहिंजे ज़रिए ॿिए खे गुमराह कयूं था, उन लाइ जहन्नम जो अज़ाब तंहिंजी बशारत आहे, हिते धमकी आहे। मुफ़स्सिर क़ुरान अब्दुल्लाह इब्न मसऊद, अब्दुल्लाह इब्न उमर ऐं ॿिया घणा मुफ़स्सिरीन हिन आयत जे बारे में चवनि था त जेको म्यूज़िक जो कोई पण प्रोग्राम रखे, म्यूज़िक विकांदो गिने, सुणे सुणाए, ई मड़ हिन आयत जे अंदरि दाख़िल आहिनि। न आवे ॻाल्हि सम्झ में। म्यूज़िक एतिरे कलाम ॻाइणा वॼाइणा सुणणा सुणाइणा, ई ढोल तमाशे जो प्रोग्राम, जंहिंखे वॾो हाणे डेजी जो नालो ॾिए था। हत्ता के इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे नज़दीक उहो शख्स फासिक आहे जेको कलाम सुणे थो, म्यूज़िक सुणे थो, सुणाए वारो अलॻि हो, उन लाइ त रदो पियो आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त अहिड़ो शख्स जेको म्यूज़िक सुणे थो यानी ॻाइणा सुणे थो, उनजी गवाही क़बूल न कयो। हू चए मूंखे हुन माण्हू खला है, गवाही तौरी आहे ज न। हू चए ॾिठो चंद्र तुंहिंजी गवाही न आई, मुंहिंजे खेत्र में पियो हुनजो माल, गवाह चए मूं ॾिठो, खलो हणसि की तुंहिंजी गवाही जी क़बूल न आई। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जे नज़दीक काज़ी वटि हिकिड़ो माण्हू आयो, केस खणी आयो। काज़ी साहब शरीयत जी अदालत ते वेठा आहियो, इंसाफ़ खपे थो, इंसाफ़ कयो, इंसाफ़। काज़ी साहब हिन ज़ालिम
मुंहिंजो ढोल तोड़े ॾिने, तबला तोड़े ॾिने। काजी साहब चयो ढोल न त तबला ई कुरेला तो जा हुआ, कुरो काए ते चए इन ते द्रिब द्रिब करे आप ज़िंदगी कटींदोसि। काज़ी साहब फ़ैसिलो ॾिनो, तूं शुक्र कर इन जे दुके खां तूं बची वए, जे तुंहिंजी टंग खे पुठा जोड़े में तव्हांजे मूं वटां कीअं न थियो, तुंहिंजो कमु ज ग़लति आहे। शरीयत जे अंदरि इहो म्यूज़िक तंहिंजो हुकुम, एतिरे ॻाइणा वॼाइणा तंहिंजो हुकुम। सही बुखारी जी रिवायत, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जे अंदरि ज़रूर ब ज़रूर अहिड़ी क़ौम पैदा थींदी जेको हलाल सम्झंदी। 4 चीजनि जो ज़िक्र आयो। नंबर 1 बदकारी, नंबर 2 रेशम, शराब अने ई गाइणा वॼाइणा। इन चई के हलाल सम्झंदा। अने दौर पण अहिड़ो हूंदो जे ई कंहिं ऊंचे टेकरे ते हूंदा, ऊंचे मकान में हूंदा, हाजतमंद उन वटि अची ईंदो, ही चवंदा अॼु न सवारे अची, त सुबुह जो अञा पुगो न ही तबाह थी वेंदा। इन जूं शक्लूं बदिलंदियूं, वानरा ने सूअर थींदा। सही बुखारी जी रिवायत। हाणे आजे मन में सुवाल उथियो जे कलाम ॻाइणा फनकार दुनिया में जाम आया, जाम असां सुणायो, ॿिया सुणे पिया, हाणे नको को वानरो बनियो, नको मिरू बनियो। पोइ हदीस में कुरो ज़िक्र आहे, मिठा हदीस सही है। वानर जी कुरो फितरत है, वानरो बंदर फितरत है नाच, रुगो एक्टिंगू नाच। अज भला एक्टिंगू ने नाच नौजवान कहिए था नथा कहिए, आई बनिया बंदर, रुगो रक्स, रुगो टिप टिप लगी पई है वानरे वारी। नंबर 2 सूअर तंहिंजी शक्ल थी वेंदी, सूअर बनंदा। ई जेको 4 चीजूं हलाल सम्झे था। सूअर असां त कंहिंखे न ॾिठो, ॿिया ईअं बुंडिया ॾेख फिरे पिया, वल पिया कई खेतरे में, को गेम पिया खाए, को केॾा नुक़सान पिया कई, बाक़ी असां त न ॾिठा, इनखे न ॾिठा। सूअर जी फितरत मिड़ी खां वॾो बेहया सूअर आहे। ऐं जेकॾहिं हीअ वस्तु पामे आवई त बेहयाई क़ौम में आहे कि न आहे। जेकॾहिं कंहिंखे हिन जो प्रूफ खपे त 99 अरिड़ो 64 ते फोन करजा, आके आउं प्रूफ ॾींदुसि जे बेहयाई मुल्क में केतिरी हुई। न तंहिंजो जड़ ने बुनियाद कुरियल आहे। म्यूज़िक जो हुकुम, मुंहिंजी उम्मत तंहिंजे अंदरि 4 चीजूं हलाल सम्झ में अचंदियूं। इन जो मतिलबु ई पर सील बंद अने हराम चीजूं हुयूं, हराम हुयूं अने इन खे हलाल करे में अचंदियूं। जंहिंजे करे उम्मत सल्फ सालिहीन इन जो फतवो आहे त म्यूज़िक हराम आहे। हाणे पंहिंजा खेत्र सेड़ा करो गवाही ॾींदा, हेॾा चर मींहुं त्राण करे तर रणी कयूं, चो छाबा मुला निमाज़ूं पढ़ो ने दुआऊं घुरो, जहर वतरू थिए तर हमारा ट्रैक्टर हमारा लाडला ओड़ मथे कुफर वॼाइनि था, म्यूज़िक वॼाइनि था। भरियो गुणी हलिया इस्मत लुटाइण में ॾियूं था लिंड लंडन के, चुमियूं छॾ चिमी गोयूं, धंधा दीगर थियण वारा। हीअ रे म्यूज़िका वारी। अञा ॻाल्हि सम्झ में खुली न आई आहे। हियां थी 2-2.5 किलोमीटर जे फ़ासिले ते संजे मां प्रोग्राम म्यूज़िक जो चालू थियो। सुबह तुणियूं बांगूं आ वयूं, म्यूज़िक जो प्रोग्राम बंदि न थियो। जवाबदारी कंहिंजी आहे? कौम सफ़ा बेहस थी वई है, कौम जो ज़मीर मुर्दा बनी चुको है। केर ग़लत के ग़लत सम्झे वारो
ऐज न मूं पहिरीं पण चयो जे मड़े मुंदा पंहिंजा फनकार आहे, पंहिंजो कलाकार आहे, पंहिंजो सुणे वारो आहे, पंहिंजो वॼाए वारो आहे, पंहिंजो ॻाए वारो आहे, पंहिंजो पैसा घोरे वारो आहे पंहिंजो। एतिरे मुस्लिम कंहिंखे रूहो कंहिंजा हा पार खणो। अहिड़ी क़ौमी एकता घुरई, अहिड़ी क़ौमी एकता खे बाहि ॾियो। नथी खपे क़ौमी एकता जंहिंजे अंदरि ईमान सही न आहे, जंहिंजे अंदरि ईमान लुटिजी वञे, जंहिं मजलिस जे अंदरि अल्लाह ताला जी नाफ़रमानी वसे, जंहिं मजलिस जे अंदरि रहमत जा न बल्कि हू फ़रिश्ता अचनि था जेको लानत वसाइनि था, अहिड़ी मजलिस में आके वञण जी ज़रूरत कोन हुई। ख़ैर वञण वारो वियो, पर मिणी जूं निंद्रूं फिटियो सॼी राति, द्रिबड़ द्रिबड़ द्रिबड़। भला कंहिं एक्शन गिड़ो ऐं इहा एक्शन न गिनो जे असां में ताक़त आहे, लठ खणी परियां दौड़ो त पाण वरी लठ ईअं लॻे जे सभु भॼी वञे थो, लठ पाण ॾांहुं जुरी वञे थी, पुछो वधी वञे थो। न, लठ खणी एॾा दौड़ न कयो। 4 माण्हू पुलिस स्टेशन में वञो, अर्जी ॾियो, साहिब असांजूं निंद्रूं फिटे थियूं, अधो अधु ॾोसल बीमार पिया आहिनि, ॿारणे जी रड़ोपीअ लॻी पई आहे, मजूर माण्हू ई सुबुह जो असांखे धंधा करणा, मालदारी सवेर उथी दुआई करणी, असांजूं निंद्रूं फिटायूं हुयूं। क़ाइदेसर म्यूज़िक बंदि थी सघे थी, पर मिणी खे ॻाल्हि वणे पई, च भले वरी कनूसरो ॾियूं पिया जे हीउ कयो आहे, हुन पुठियां कयो आहे, हाणे लानत आहे वारी ज़िंदगी ते। इहो इस्लाम आहे? 3 चीज़ूं मिलियूं। हिकिड़ो यार तूं मुस्लिम पैदा थिए तर ख़तनो थियो इस्लामी, ॿियो अछा लिया पहिरियां आवे तर घोट थिए, हाणे टियों जर हितां लाॾाणू कने त मुला तुंहिंजी निमाज़ पढ़ंदो। इहे 3 चीज़ूं तोखे नसीब थियूं हुई, पर जेकॾहिं अहिड़ी मजलिस में वहे त तुंहिंजूं निमाज़ूं, रोज़ा, इबादतूं, ज़कातूं मड़े फैल। कारण कि तो अल्लाह जे चीज़ खे हराम कयो वई, उनखे तूं हलाल सम्झे थो। हिकिड़ी रिवायत आहे, रिवायत जे बारे में हिकिड़े चवनि था इहा ज़ईफ़ आहे अबू दाऊद जी। शेख नासिरुद्दीन अलबानी कंहिं मौक़े ते इशारो कयो त ज़ईफ़ न आहे। साबी रसूल अब्दुल्ला बिन उमर सफ़र में ऐं हिकिड़ो आवाज़ आयो अहिड़ी बांसुरीअ जो, अहिड़ी बांसुरी एतिरे अहिड़ी मुरली टाइप जो आवाज़ आयो जेको उठ जे हॾे जी बनियल हुई, उठ जी नरी तंहिंजे हॾे जी। तॾहिं साबी रसूल आंगरी पिन जे कन में विधो, न भेरा जेको ग़ुलाम हुआ उनखे चयो त जहिड़ी आवाज़ बंदि थी तर मूंखे चवंदा। लगातार मुसलसल कने में आंगरी जा आऊं नथो सुणा। पाण त पड़ोसी खां कक आहे, ॿार बचो नंढो वॾो खेत्र ते वञे पियो, खरे ते वञे थो, जागे थो, हलंदी वाट, पुआर गुआर, रुगी म्यूज़िक, ज़मीन जे कदम मथियां कुफर वॼाया या अल्लाह जी नाराज़गी वॼाया। इहा ज़मीन पंहिंजे ईमान जी कोरो गवाही ॾींदी, पंहिंजो पड़ोसी पंहिंजी ईमान जी गवाही ॾींदो। हलो इहा ॻाल्हि हिते रोकियूं था, ॿियो मौज़ू नंढा खणूं था। हिकिड़ी पंहिंजी जवाबदारी आहे बहैसियत मुस्लिम, बहैसियत उम्मत, बहैसियत हिकिड़े ॿिए जा पड़ोसी, पंहिंजो इहो हक़ बणिजे थो जे इलाइक़े जे अंदरि कोई पण अहिड़ो कावतरो या ग़लति कमु थिए, पाण मड़ाए भेरा थी करे उनखे रोके जी कोशिशि कयूं। ही ॿियो आहे वाक़ियो। थोरो खां टाइम पहिरीं हेया अने खावड़े जे विच में कोई पण गाम हो, उन में पण इहा जीअं म्यूज़िक हुई त अरे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा कई आहे, अछा पटका ॿधीने ते झूलिया पे। इन खे इनकार कयो खपे, बाइकाट कयो खपे, बहिष्कार कयो खपे। हाणे पाण बाइकाट कंहिंजो कंदासूं? जिते कुफर जो बाइकाट कयो खपे उते वञी करे मियाँ जी जो बाइकाट कंदासूं। जे हीउ रोले पियो हिन पुठियां निमाज़ नथी थिए, हीउ बचाए के झोड़ा हड़े थो हिन पुठियां हिनखे ॿारड़ा न ॾिजा, हीउ पघार जे लाइक़ु न आहे आऊं नथो ॾियां, ऐं न ॾिजा। अहिड़ियूं पाण घिलाऊं ॿियूं करे पंहिंजा ईमान बर्बाद कंदासूं। इहे जे कुफर अने मुनाफ़िक़त जा लफ़्ज़ पाण जा निकिरंदा। जे बाइकाट करणो आहे तव्हां बाइकाट कयो न, ऐलान कयो जे अहिड़ो कोई प्रोग्राम हिन मुल्क में म्यूज़िक जो बनाईंदो असीं न अचींदासूं, न कंहिंखे अचणु ॾींदासूं। ऐं में अहिड़ी गैरियत खपे त छताए कोई पण आवाज़ जे हिकिड़ो बुलंद करे त हुनजे आवाज़ खे दॿायो न, उनखे साथ ॾियो। बुज़दिल, कमज़ोर अहिड़े मोमिन जी अल्लाह खे कोई ज़रूरत न आहे। प्यारे नबी फरमाए त कमज़ोर मोमिन खां ताक़तवर मोमिन बहितर आहे। ऐं हूअ मोमिन
पोइ उन ताक़तवर बहितर कुरेला चए त हू द्रिम्बस वारे खे किथे बंदि करे सघंदो, तूफ़ान खे बंदि करे सघंदो, फसाद खे बंदि करे सघंदो। नाफ़रमानियूं भला बायूं इन कलाम की न सुहिणो, सॼी राति बीमारनि जी निंड न आई वई, बीमार त बीमार, पर आम माण्हू तंहिंखे तकलीफ़ की न थी हूंदी। राति जा 12 कलाक मुसलसल ई म्यूज़िक पंहिंजे कने ते थी, हितां खावड़ो हुंडा से वञो तव्हां हिकिड़ो अधु कलाकु लॻे थो, ॿी ख़ासीअ गाॾी से वञो, हिन ख़ाली हिन 32 पंचायती में, ख़ाली 2 पंचायती में 100 हिकिड़ा गाॾियूं पियूं हुई, 4 माण्हू वञी उते कंप्लेन नथा करे सघो। कहिड़ो क़ाइदो आहे जेको इनखे म्यूज़िक जी रजा ॾिए थो, डीजे जी रजा ॾिए थो, तुरत अची इनखे जोड़ा हाड़ी इन वारा लाउड बंदि करे ॾिए। पर न, ईअं पोइ चवंदा हो राति त निंड फेटी मोए नथे परे वञी उनखे चए नथे जे बंदि कयो, जरा खनि फसाद थी तुरत पुलिस पुॼी अचे। क़ाइदो कानून हथ में न गिनो, बल्कि क़ाइदे जेको भारत जो ॿधारण जो तंहिंजो सहारो गिनी पाण बंदि कराए सघूं था। मन रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही। आमा जेको मुनकर कम खे ॾिसे उन मुनकर कम खे हथ से रोके जी कोशिशि करे, हथ से रोके, एतिरे कुरो थियो हथ से रोके, कुरो हुनखे बोठाड़े, हा ॿिया छापा करे हिनखे पिंड में विड़ाए ॿिया तारे भॼी वञे। न, हथ से रोके, अॼु हथ से रोके हिन जो कलम हले, क़ाइदे सर वञी कलम वापराए, ई मुनकर खे रोके सघे थो। मन रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही। कोई पण मुनकर कम नज़र अचे रोके हथ से, जेकॾहिं हिन जा हथ जुड़ल आहिनि, ज़बान से रोके, अने जेकॾहिं ज़बान पण गुंगी आहे त दिलि में बुरो मञे, अने ईमान जो 6 दर्जो आहे, हेठलो दर्जो आहे। हाणे न हिते पंहिंजो कलम चालू थियो, न हथ वधियो गुनाह जे कम खे रोके ला, न ज़बान खुलई, न ज़बान मां चीख निकिरई, त पोइ पावरो ईमान रहियो किथे? पावरो ईमान त हेरे छाणीअ में पधरो थी वियो। न, अलबत्ता भलाई जो हुकुम ॾींदा रहो, अने बुराई थी रोकींदा रहो, भलाई जो हुकुम ॾींदा रहो अने बुराई थी रोकींदा रहो। कॾहिं पाण सोचियो आहे बुराई आहे कोन, कीअं रोकाजे? मिणी खां वधारे जंहिं इलाइक़े में जेको गुनाह जो कमु आहे, उम्मत मथे लाज़िमन वाजिब आहे जो उन कम खे रोके, गुनाह जे कम खे रोके, ऐं भलाई जो हुकुम ॾींदा रहो, बुराई खां रोकींदा रहो। वरना अहिड़ो टाइम अची वेंदो, ज़ालिम हुक्मरान मथे अची वेंदा, आसमानी या ज़मीनी आफ़तूं ते अचंदियूं। 26 जनवरी भुली वियासीं, 2001 वारी अचे थी, सवार न परे उन जी तारीख़, तयारी लॻी पई आहे। आसमानी कोई आफ़त अचंदी या ज़मीनी आफ़त अचंदी, तैर ऐं कंदा अलाह 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 अलाह, पोइ दुआऊं टकराइजी वञी क़बूल की न थींदियूं आहे? कॾहिं जहिर भलाई जो हुकुम न ॾिना ऐं बुराई खां न रोकिया। आयो फ़रिश्तो हिकिड़ी क़ौम मथे अज़ाब खणी, न अञा आई सुणो, हा अबा ही त इन खे पाण वटां न चाराजे, ऊ रहिया न, ऊ वेठा आहे, न आंजी जवाबदारी आहे। आयो फ़रिश्तो हिकिड़ी क़ौम मथे अज़ाब खणी, उतरियो अज़ाब, ॾिठे त हिते आहे हिकिड़ो अलाह वारो नेक आहे, अलाह खे चए न बस्ती त सॼी खे बर्बादु करे जो हुकुम आयो, पण हिन में हिकिड़ो वेठो आहे तुंहिंजो बानू, अलाह त शुरूआत हितां ई कर, इन बुरा इंसान भेरो वेठो आहे, इनखे बर्बादु पहिरीं करे में अचे। ऐं इन वाक़ई मां कुरो साबित थी थो, जे ग़लति इंसान तंहिंखे पाण टेको न ई ॾिनूं, पर जेकॾहिं उन भेरा वेठा आहियूं त टेके जे बराबरि आहे। चइबो असां त न ई कयो, सुणो क़ुर जो ॿियो किसो, छंछरु जो ॾींहुं मछलियुनि जो शिकार मनाई वई कंहिं क़ौम खे, क़ुर में वाक़ियो ई पण मौजूदु आहे, मोहदरो क़ुर जो वाक़ियो आहे, पर मुंहिंजो बयानु सॼो ॿिए अंदाज़ में हुए थो। हलो पाण पंहिंजी तक़रीर जारी रखो। क़ुर में ज़िक्र आहे त हिकिड़ी क़ौम नाफ़रमानी कयईं, 3 हिसा बनी विया। हिकिड़े चयो छंछरु जो ॾींहुं शिकार अलाह मनाई कई, नथा कयूं, उलमा वेही रहिया। ॿई क़ौम शिकार कयो, 3 इन खे रोकियो, फिरी थी सुणजा,
जरा खनि जो मन ॿार वेंदो ॿार कीअं न ॿार राजराण कीअं पिया हिकिड़े शिकार कयूं ॿिए रोकियूं टे न शिकार कयूं न रोकियूं मथां आयो अज़ाब अने हीउ अज़ाब कहिड़ो आयो क़ाइदे सर जा जनावर बनाए में आया वानरा फुकुल नालो मुकुन किरदतन खासीन बुरा वानरा बनाए में आया क़ाइदे सर जा वानरा अने ही जेको वानरा फिरनि पिया उहो नसल न आहे उहो वानरा 3 ॾींहं जो रणी करे मरी रहिया हुआ रातो दी रात अज़ाब आयो किनी मथे 3 ग्रुप हुआ हिकिड़ा त शिकार कयूं नाफ़रमानी कयूं ॿियो न शिकार कयूं न रोकियूं टियों ग्रुप इन्ही खे रोके वारा अज़ाब आयो ॿी ग्रुप मथे किनी थे ऐं सोचियो हिकिड़े चए मच्छी तंहिंजो शिकार कयो नाफ़रमानी कई नाफ़रमाने मथे आयो नंबर 2 जंहिं न शिकार कयो न रोकियो उहो पण बेरा अची विया वानरा बनिया डोसल वॾा पोड़ा उहो वानरा बनिया बचलाए वानरा बनी विया ॾूसियूं वानरियूं बनी वियूं ॾिसो त टिपोट लॻी वियो 3 ॾींहं आसमान खे साम्हूं नारियो न खाधो न पीतो पोइ मरी रहिया छत कयो ॿी क़ौम अची खयो 3 जंहिं इन खे रोकियो ते उहो बची विया सॼो वाक़ियो क़ुर मजीद में मौजूदु आहे जंहिंजे नतीजे में 6 में पाण पुॼूं था त गुनाह जो कमु जिते थियो उनखे रोकियो मना कयो न का आई पण गुनहगार आहियो मुल्क में क़ौम जे अंदरि मुख़्तलिफ़ ॿियूं क़ौमूं वेठियूं आहिनि पंहिंजा हमवतन आहिनि पंहिंजा पड़ोसी आहिनि पर जेकॾहिं उहे कोई गुनाह जी दावत ॾिए त इन दावत मथे न आई वञो न ॿिए खे वञणु ॾियो अलगर्ज़ इहा मड़े जवाबदारी पूरी उम्मत जी आहे वल तक मिनकुम उम्मत यदउन इल ख़ैर मुंहिंजा हिकिड़ी उम्मत हुअणु घुरिजे जेको ख़ैर जी दावत ॾे भलाई जी दावत ॾे तौहीद जी दावत ॾे अल्लाह जे रस्ते जो ॾस ॾे क़ुर हदीस जी वाट ॾसे अने मुनकर खां रोके हर क़िस्म जो मुनकर ई शिरक आहे ई बिदत आहे ई हराम कम आहे बुरायूं त कमे खां रोके न ईद माण्हू कामयाब थींदा वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।